कुछ दोस्त पढ़ंदा कुछ न जी अज़मत आले मोहम्मद बुलंद है का बुलंद सलवात अऊज़ु बिल्लाहि मिनश कायनात में पहिरियों जनाज़ो आहे जंहिं जनाज़े जी नमाज़ जो ऐलान न थियो अवा असां वटि कज़िया थींदा फ़ौत गियूं थींदियूं सॼो सॼो ॾींहुं जनाज़ा रखंदा हो अञा धीअर न आयो अञा ॿाहिरि न आया अञा पुट रस्ते में अने मरण वारी आम मोमिन आहे
जिंदगी जा आखिरी सान फरमाए थे या अली आए मुझे जनाजे जी खबर कहीं न जा मौला फरमाए दा छोरा फरमाए थे या अली आए जन्मों के मारे हुए मुझे जनाजे में न जा शेख अब्दे ज़हरा का बीज को लफ्ज़ लिखो मौला पुछंदा ज़हरा तो कहीं मारे फरमाए थे या अली कोहे पहुंचे तदस्या 300 साल मन कद जी ज़हरा के पुटरन जे अग्यों मारियो सादात मोमिनीन माफ़ कंदो मन लाइ नथो पढ़ा त तो करे रोई मगर एहसास थे जेका नबी जी थियो हुजे रोइण वारो बीबी उन्हनि मां कुझु नाला कयान फ़क़ालत या अली इन फुला ज़रबनी अला ऐनी अली कहिड़ा दुख ॿुधाया ताज़ियानो खणी मूंखे अख में आयो अली अहिड़ो तेज़ हथा बइज़त मुंहिंजे अख जी बिनाई ख़तम थी वई मुंहिंजो धियो रोए पियो चवनि अम्मा अॼु दुआ घुर छल वसंदड़ मदीनो ग़रक़ थी वई अम्मा बाद फ़क़द क़ाल मासूम अस्सलामु अलैक या मन हफ़ज़त इमाम व नतक़त कनुतक़ अली अलैहिस्सलाम अस्सलामु अलैक या मन ख़ुतबत बिख़ुतबतिन नाफ़िअतिन हत्ता सकनतिल अस्वात सभी जी सलावत अल्लाह तबारक व तआला बानियान मजालिस जो ही पुरखुलूस हमार मुहर्रम सही रजी पुत्र जे पारा ये सालाना पुरखुलूस मजलिस जो फर्श अल्लाह मकबूल फरमाए थोड़ो आमीन आवाज़ न चवंदो जी कबूलियत जी जगह मौला उन्हनि जे हिन विछाइल तॾहिं खे क़यामत ताईं शादो आबाद फरमाए मौला असांखे बुग़्ज़ कीने मुनाफ़क़त हसद जहिड़े मर्ज़ खां बचण जी तौफ़ीक़ फरमाए डॉक्टर न्याज़ अली अबड़ो अली ला खुदा उनखे सिहत कामिला आजिल अता फरमाए हिन महंगाई के दौर में अल्लाह तबारक व तआला सफ़ेद पोश इंसान जो मोहताज दिया पर पिंडण की आदत कोन्हे अथसि खुदा उन जी इज़्ज़त की हिफ़ाज़त फरमाए वतन अज़ीज़ पाकिस्तान के अल्लाह शाद आबाद रखे इन तमाम दुआओं के लाइ सभई गॾिजी हिकु मरतबो सलावात बुलंद आवाज़ हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियो मुझो मिजाज ही या ॻाल्हाईंदो त बि पढ़ंदुसि जे न ॻाल्हाईंदो त बि पढ़ंदुसि मजलिस वहवा जी माण्हुनि जी मजमे जी मोहताज न आहे मजलिस कुछ सिखण जी सेखारण जो नालो आहे हिकु लफ़्ज़ अवां जी बारगाह में त जिस्मानी हाज़िरी हणाए बानियान के राज़ी करण की कोशिश न कंदा कयो इन लाइ इन सोच ते रखी करे ईंदा कयो त बानी राज़ी थे या न थे रुगो ज़हरा राज़ी थे मौसम जो मूंखे एहसास आहे मौसम जो एहसास आहे मगर हाज़िर जो थिया हो अवां भी त मां भी हाज़िर थियो आहे ॿ चार ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि अवां असांजी झोली में अची पई माना मजलिस मक़बूल आहे जुमिलो जेको पढ़ियो अथमि मासूम जो कौल आहे सलाम आहे उन हस्तीअ ते
जै हस्ती इमामत जी हिफाजत कई आहे सलाम उन बीबीअ ते जै अल्लाह जे वली कामिल अली जे लहजे में कलाम कयो आहे सलाम उन हस्तीअ ते जंहिंजे खुतबे खां बाद में कायनात चुप थी ॿुधाइण जी लोड़ कोन्हे त मां काॾे चढ़ंदो चाहियां यकीनन अवाज़ अज़ान आली में ये जुमला अची विया त जंहिं हस्ती ते जुमला पढ़ंदुसि उन हस्ती जो नालो आहे ज़ैनब कुबरा जो ॾींहं अचनि पिया था जुमलो पहिरियों तो पढ़णु चाहियां ऐं कंहिंजो ज़हन हिते आहे कंहिंजो ॿाहिरि आहे छा अज़मत आहे इन बीबीअ जी जो हसन ऐं हुसैन जहिड़े पुटनि जे हूंदे पंहिंजे अबे जी ज़ीनत जो नालो आहे ज़ैनब कुबरा हसन और हुसैन जे हूंदे ज़ैनब कलमे जो ॿ मानाऊं पहिरीं माना इहा आहे त वरदतुन फिल जन्नह जन्नत में हिकिड़ो बेहतरीन गुल आहे ऐं उन गुल में खुशबू एॾी आहे जो पूरी जन्नत जे गुल खां खुशबू पिने उनखे ज़ैनब सॼो ॿी माना आहे त कलमतुन मुरक्कब बैन ज़ैन व अब ॿ कलमा मिलिया आहिनि ज़ैन ऐं अब माना ज़ैन माना ज़ीनत अब माना अबे जी जेका ज़ीनत हुजे उनखे चइबो ज़ैनब न मां अञा मुतमिन कोन थियुसि त जीअं अव्हांखे ॿुधणु घुरिजे ईअं तव्हां न ॿुधो जुमिले खे हीअं पढ़ा नातिक़ क़ुरान इमाम हुसैन पियो पढ़े सामित क़ुरान ज़ैनब कुबरा जो साम्हूं आई न इमाम हुसैन छा कयो क़ुरान पाक के बंद के फ़क़ामल इजलालहा भेण जी इज्जत में उथी बीठो कहीं पुछा के मौला अवां बि अली जा बचड़ा हुआ बि अली जी धी अवां भाउ हुआ भेण अवां उथियो आवाज़ भेण जे करे कोन उथियो हा उथण जी इल्लत बि आहे कहिड़ी इन अबी ज़ीनतुल कुल्ल शैइन व इन्हा ज़ीनत अबी उथियो इन लाइ हा जो कायनात जी हर शइ जी ज़ीनत अली अली जी ज़ीनत जो नालो ही ज़ैनब हाणे महसूस थे त गर्मी कान्हे का हे ज़िक्र मौसम जो मोहताज आहे ही न हिन साइण जा 84 लक़ब हिरगो नालो अथसि छा ज़ैनब 84 लक़ब उन्हनि में हिकिड़ो लक़ब साइण जो जंहिं ते गुफ़्तगू कान थींदी आहे नाइबत ज़हरा आसान माना इहा आहे जेका ज़हरा जे मिसल हुजे नज़ीर हुजे अञा आसान कयां यानी बतूल साइण जे वञण खां बाद में जेको उन माउ जे रहियल पैगाम खे मुकमिल करे छा में नाइब आहे छा करे ॿी अञा ॿुधो नाइब ऐं मनूब जो हिकिड़ो रिश्तो आहे माना कीअं जंहिंखे मनूब नाइब कंदो त हाणे मां थो वञा ॿाहिरि हे बनियूं ॿारहं बंगला सभु तुंहिंजे हवाले ऐं को सुभाणे जो हारी या मुंशी कमदारनि जी ॻाल्हि मञे ई न नाइब चओ त मां तुंहिंजो वेठल न आहियां जंहिंजी हीअ मिल्कियत आहे तूं जंहिंजो कुड़मी हारी आहे मूंखे अख़्तियार ॾिनो आहे उन अञा आसान कयां त मनूब वारियूं तमामु ख़ासियतूं जंहिंमें मौजूदु हुजनि उनखे चइबो आहे नाइब न कोन पहुतो हे अॼु तीअं असांजो जहिड़ो इनजे लाइ आहे न त नबी कौनैन खां बाद में दीन जो नाइब उहो थिए जंहिंमें नबी कौनैन वारियूं सिफ़तूं हुजनि अञा आसान क्या नबी कौनैन जी हदीस कहिड़ी मन क़ाम अला मक़ामिही व लम यअमल अमली अक़बहु अल्लाहु फिन्नार नबी कौनैन जी हदीस अगर को मुंहिंजी जगह ते ठही वे और मूं वारा कम हुन में न हुजनि ख़ुदा इनखे मुंहुं पर जहन्नम में उछले छॾींदो
पहुंची हो ना अगर को मुझी जगह ते वे और जेकने मुवारा में कम न हो जन अकबहुल्लाह फिन्नार नबी कोने जा जुमला खुदा उनके मुहम्मद जहन्नम में उछलींदो केरन उवे जेके मोहम्मद मुस्तफा रो हू बहु अमल कन एकड़ो लफ्ज जो बुधो 11 हिजरी में नबी कोने न दुनिया छडिया 36 हिजरी में अमीरुल मोमिनीन जो दौर आयो माना घणा साल पो बुधायो घणा साल पो कुछ पढ़े लो या मुआवरे इने पास अमीरुल मोमिनीन मौला बसरे जी जामिया मस्जिद में जने नमाज पढ़ाई नाबीनो कोई शख्स जो बुधायो अफीना मोहम्मद छा अज असा में नमाज पढ़ाने और मोहम्मद आछा मोहम्मद मुस्तफा के वे टाइम थी अचे तो न कद ज़कर सलात मोहम्मद अज हुन जी किरात अज हुन जो उथण अज हुन जो वेण बुधाए तो असा मोहम्मद वारी नमाज अज पढ़ी हाणे कसम थव कलंदर जो इन थो जिते ना पाण पहुंचो इन थोड़े अरसे में जेकरे मुसलमानन मोहम्मद वारी नमाज ही मटाए छड़ी बाकी कुछ बचो हकलो बियो या पढ़ा गाल अची जो भैया ज़हन में तारीख़ लिखे थी ते कड़ी अमीरुल मोमिनीन जी कनीज़ा मोहिबा के नामवर मानू के नमाज पढ़ंदे काबे में ॾिठे उन जो नमाज में बिस्मिल्लाह न पढ़ी परे कोचे असर त हल होडे त चोर नमाज में भी चोरी जादे कादे चोर ता नमाज में भी चोरी छो जे मोहम्मद मुस्तफा जने में नमाज पढ़े बिस्मिल्लाह के कदे कोन छजे अवा नमाज में बिस्मिल्लाह ही हदफ केर पहुंचंदो केर न पहुंचंदो मां कदे तंदर ते कई कोने ना मां फकत दींदो में इशारो केर पहुंचंदो केर न हर कंजो ज़हन आ त कंजो ज़हन रियाज हुसैन रे या कंजो ज़हन नियाज हुसैन रे या जुमलो थी चवे जे मुखे पक्का जो थी या केड़ी ता होडे भी चोर नमाज में भी चोर जे बैठो चोर जे ला अल्लाह के तरफों सजा होयना केड़ी चोर जा हथ कटबा चे हथ कटबा पोवन बथा चोर जा हथ पेरियो वींदा ये न हथ में बुलंद करे हैदरी नाइबत ज़हरा जेका बतूल साइण जी नाइबा नालो ज़ैनब कुबरा छा में फिल इक़ामत दीन व तकमीमी व फिल एहतजाजात ओ जी बतूल साइण अद रात जो वने कर माण्हुनि खे चवंदी ही त अलीअ खे न छॾियो ये ज़ैनब कुबरा साइण बि कोफा शाम ते वञी करे चो त हक़ जे इमाम जो नालो अथव हुसैन व फिल एहतजाजात ओ जेके बतूल साइण मुसलमानन के चे करे चवंदी ही छा अवा कोन ॾिठो त मुंहिंजे बाबा वञण खां पहिरियां जंहिंखे पंहिंजो वारिस मुक़ररु कयो हो या न ईअं ज़ैनब आलिया साइण बि कोफा में भी शाम में भी ख़ुतबा ॾेई करे ॿुधायां बुरे कजो ज़हन छा रबता एहतजाज माना अॻे खे कई शइ ते माइल करण असां तव्हां वटि जेकॾहिं लाइट बंदि थी वञे या को मसइलो छा कंदा आहियूं ताकी असांजी ॻाल्हि क़बूल थिए न एहतजाज कयो जनाब ज़हरा बि ऐं सानीअ ज़हरा बि छाजे लाइ ज़ैनब साइण एहतजाज करे कातिल हुसैन खे ज़लील करे हिकिड़ो जुमिलो चयो आहे ज़हन कजो मूं साइण थी चए अम्मा एहतजाज तो भी कयो मां भी थी कया होने होयो कातिल मोहसिन कुछ पता कुछ न पता हेडे आहे कातिल हुसैन एडे कातिल मोहसिन हेडे कातिल हुसैन अम्मा बई मुजा भाइर हो अली जा बचड़ा मां अली जी थी हो भी तो जा मां भी तो जी अम्मा ॾिस तुंहिंजी धीअ जे
खुतबे जो कमाल दो क़यामत ताईं अगर कातिल हुसैन और कातिल मोहसिन के गार न बनाए मोटा त माली जी थी ही ना है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं जो पेर लक़ब आहे ज़हरा ओ जेका बतूल साईं जी नाइबा हुजे बियो मशहूर मारूफ लक़ब तस लिसानुल हैदर। जुमलो मां पढ़ियो न सलाम उन बीबीअ ते जंहिं ईअं ॻाल्हायो जीअं अमीरुल मोमिनीन कलाम कयो। साईं जो छा लक़ब आहे ज़बाने हैदर। हू बहू जंहिंमें अली वारी लहजो हुजे एसी ताईं जो जन आवाज़ ॿुधो उन्हनि पुछो छा क़यामत आई आहे जो अली मोटी आयो आहे। अच्छा जे अवां जो मयार बुलंद थिए हिकु बि न पंजनि किताबनि जे हवाले सां तालिब इल्म पढ़ंदो ऐं मां जेसिताईं ज़िंदा हवालनि जो ज़िम्मेदार आहियां। बिन हस्तन अमीरुल मोमिनीन जो सेम लहजो अपनायो बिन हस्तन एसी ताईं जो सामे ॿुधण वारे पुछा कई तूं मुंहिंजा अली आ कुछ पहुता कुछ कोन पहुता। बिन हस्तन सेम अमीरुल मोमिनीन जो लहजो पुछा छा नबी कोने में भुल जो ऑप्शन आए कोने न मासूम आन हसनैन जो आका अली जो आका पर एडो लहजो सेम हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुछड़ो पियो अल्लाहुम्मा ख़ातबतनी अंत अम अली अला बुधाए न मोहम्मद के तू तो ॻाल्हाई जा अली मयार आवाज वञा बुलंद कोन थियो। बिन हस्तन सेम अमीर इमाम जो लहजो अपनायो बिन हस्तन कहिड़नि पढ़ा या अर्श ते अल्लाह अपनायो आहे या ज़मीन ते अली जी धीअ ज़ैनब अपनायो। ज़बाने हैदर जे लाइ पहिरियों तव्हांखे ही लफ़्ज़ ॿुधणो पवंदो त अमीरुल मोमिनीन जी ज़बान छा आहे। तारिक लिखे थी त कंहिं मुनाफ़िक़ अची करे पुछे थो या अली हेॾो सारो तो वटि इल्म आहे जो असांजा सुवाल था थियनि ख़तमु तुंहिंजो जवाब ख़तमु कोन था थियनि। कॾहिं इंसान में भुल जो ऑप्शन आहे कॾहिं मथां जवाब ग़लति थी पए हे एॾो जल्दी था ॿुधायो कीअं। जेको कुछ भी तव्हां ॿुधो था न मुंहिंजो ज़ाती कमाल थोड़ी आहे पंहिंजे आका मोहम्मद जे लुआब जो कमाल। हिकिड़ो मर्तबो रुगो नबी कौनैन अमीरुल मोमिनीन खे लुआब ॾिनो उन जो कमाल एॾो छा आहे उन चयो चइनि ॿिया हली वञ छा जो लुआब जो कमाल आहे हाज़ा सहर ये चिट्टो पिट्टो जादू आहे ऐं जादू खां बाद में असांजे इल्म असांजे अमल खे कयो आहे ख़तमु हे इल्म छा जो आहे मां चवंदो आहियां हिन जी फिटी अली इमाम जी ज़बान आम आहे लिसानुल्लाह हुन चयो त अली इल्म थोड़ी आहे जादू आहे ज़ैनब जो मोॾे आहे अली इल्म कोन्हे जादू आहे। अमीरुल मोमिनीन जी ज़बान अतहर ते जुमलो आयो हिक्सा अय्युहल कल्ब निकल कुत्ता। सही वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जुमलो जो अमीरुल मोमिनीन मौला जी ज़बान अतहर तो अची करे बस थियो हिन जा कपड़ा गायब माण्हू वारी शक्ल गायब हथ पैर सब गायब पेरन हथन ते हलण शुरू हैरान छो थिया सुभान अल्लाह। कपड़ा गायब इंसानी शक्ल खत्म मुझे कजो ज़हन बाहर जो भगो त कंहिं भितर कंहिं पत्थर कंहिं लठ ॿार खाईंदो 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 दाख़िल थियो घर ॾे बिस्तरो हिन जो विछाइलो इरादो कंहिं ते वेहा सोचा हिन जी ॾिठो घणा कुतो थी करे शुअर मुंहिंजे जो हंधु थो विञाए का बि शइ खईं उहा पाइण जे क़ाबिल का बि शइ खईं हण जो इरादो थिए त हिन खे भॼाया मोमिन खे दाह कई ओ मस्तूर छो थी मारी जे कुतो शोर मुंहिंजे जो हंधु थो विञाए जे कुतो थोड़ी हयात जो शोहर जे मुंहिंजो शोहर कुतो हे काथे काइनात जे वाली अली खे त कोन्हे भौंकियो।
दंद में कटो विझी करे गिले आए मौला वली कुल्ला हाणे खड़ी बख्शीस बरकत नमाज पढ़ी मौला दुआ जो गरीब माण्हू मां चो हाणे ॿुधा इल्म जा जादू आहे सुभान अल्लाह चए मौला मुंहिंजे वॾनि बि वञो तो वटि इल्म आहे हाणे तव्हांखे एहसास थियो त ज़बान अली छा आहे एहसास थियो हाणे जो हेॾे हलो 4 तारीख़ जॾहिं ज़ैनब आलिया दाख़िल थी न सफ़र जी मलौन वेठो आहे तख़्त ते अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी क़तल अल्लाह जा लख एहसान जे औलाद अली खे मारायो तव्हांजो नालो निशान थी वियो ख़तम बादशाह त मुॾे तख़्त मुॾे हुकूमत मुॾे जुमिलो थी चए साईं मां रहे तो इल्ला जमीला मां इन सॼे वाक़िए में सवाइ रब जे जमाल ऐं कमाल जे ॿियो कुझु ॾिठो ई सुभान अल्लाह वाह वाह सही वाह वाह जंहिंमहिल साइण कलाम करण जो इरादो कयो त हुनखे पहिरियां ख़ौफ़ हो त आहे छा चए तो गौर कयो त जीअं अली जी धीअ जो आवाज़ ॿाहिरि न अचे हाणे जो कंहिंखे थो रोकी चए मस्तूर चए मस्तूर भला छा आहे ॻाल्हाईंदी छा थींदो चए तव्हां था चओ न त हीअ मस्तूर औरत आहे न हिन वटि आहे अलीअ जी ज़बान अगरि हिन ॻाल्हायो त सवाइ असांजे मुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़ानदान ते लानत जे ॿियो कुझु ईंदो ई सुभान अल्लाह साइण जो केरु थो मूंखे कलाम करण खां रोके केरु इशारो कयो हे मलऊन यज़ीद पूरे को जदे साइण जो केरु यज़ीद हा साइण जो यब्न तुलका ओ आज़ाद कयल जी औलाद वाह 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 सही आसान क्या था कि गाल असल आए मकसद ने गाल पहुंचे ना यब्न तुलका माना छा कादे इशारो एकड़े आलम जी तो लिखे त इंदहा इल्म जद्दहा मोहम्मदन साइण जे लाइ इहो काफ़िया जो आहे अली जी धीअ पर इल्म पंहिंजे नाने वारो सुभान अल्लाह साइण जो जुमिले जो इशारो कादे आहे ओ फतेह मक्का में जॾहिं कुछ काफ़र अहिड़ा बि हुया न पिया सघनि विड़ी न को पिया सघनि भॼी पकड़जी जंहिंमहिल आया हिन जे वॾनि चयो आका असां मुस्लमान थियासीं हाणे आज़ादु नबी कोन्हे जो हाणे छा रखी केरु थियो वञो आज़ादु साइण जो जुमिलो होॾे ओ आज़ादु कयल जी औलाद वाह वाह सही वाह मां आहियां आज़ादु कंदड़ जी औलाद सुभान अल्लाह तूं आहीं आज़ादु गॾु आयो अलाए न मां आहियां हुन जी औलाद जंहिं तुंहिंजे वॾनि खे आज़ादु कयो तो उन्हनि जी औलाद खे आज़ादु थिया तो ते असांजा वड़ तो ते असांजा थोरा तूं थो चई त मुंहिंजो आवाज़ न अचे तव्हां पतो अलाए न लफ़्ज़ वड़ आयो न शाह साहब कलम खयो कुता करीबनि जा दावा ॾिसी न दड़ जन सेखारी वड़ थो दंद ॾेखारी तन खे जुमिलो थी चए आज़ाद कंदड़ जी मासा औलाद हो तो उन जे आज़ादी मिली आहे जे तुंहिंजो पीउ आज़ाद न थिया तो हुजी आहे तो ते थोरा असांजा साइण चयो अगरि मां तुंहिंजे क़ैद खाने खे अगरि तुंहिंजे क़ैद खाने खे आज़ाद खानो न बनायूं वञा ईअं थियो न जिथे सईदा जो क़ैद हो ज़िक्र उते ई थियो न फअशार लिअहल अल-अतबाल वल-दुफूफ जे तो जल्दी कयो दोहल में तबलन के बजायो ताकि अली जी धीअ जो आवाज़ ॿाहिरि न अचे हिन जुमिलो चयो ईअं दोहल तबल हाणे कावड़ जो त भली कावड़ जो भला हक़ पाइण में को ऐब त कोन्हे